नाज़रीन तबी ब्रेकिंग न्यूज़ अवासा शेयर करानो खैरपुर खां खैरपुर में पुलिस एहलकार मंशियात के खात्मे आणण बदिरां मंशियात वापराइण में मसरूफ़ आहिनि। ख़बर जे हवाले सां अवांखे अपडेट करानो त बी सेक्शन थाने ते मुक़रर पुलिस एहलकार आसिफ कश्मीरी सूटा हणण वारी सोशल मीडिया ते उन जी वीडियो वायरल थी वई आहे। ख़बर जे हवाले सां अवांखे अपडेट करानो त पुलिस एहलकार जे मंशियात वापराइण वारी वीडियो मंज़र आम ते अचण बैदि साञावंदनि पारां ॻणती जो इज़हार कयो वियो आहे। खबर के हवाले से अवांखे अपडेट करानो नाज़रीन या खबर अवां सां हिकु बार शेयर करानो। खैरपुर में पुलिस एहलकार मंशियात के खात्मे आणण बदिरां मंशियात वापराइण में मसरूफ़ आहिनि। बी सेक्शन थाने ते मुक़रर पुलिस एहलकार आसिफ कश्मीरी सूटा हणण वारी वीडियो जंहिंजी सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। पुलिस एहलकार जी मंशियात वापराइण वारी वीडियो मंज़र आम ते अचण बैदि साञावंदड़ पारां ॻणती जो इज़हार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी खैरपुर जे रिपोर्टर अकबर गोपांग असां सां लाइन ते मौजूद है। जी अकबर, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी खैरपुर पुलिस जा एहलकार मंशात बंद कराइण बदिरां पाण मंशात वापराइण लॻा आहिनि। उन हवाले सां बी सेक्शन थाने ते मुक़रर पुलिस एहलकार आहे आसिफ कश्मीरी पुलिस वर्दी में दरगाह पंचम पाक ते मौजूद माण्हुनि मवालियुनि सां गॾु चर्च पीअंदे नज़र अची रहियो आहे। जेका वीडियो वायरल थियण खां पोइ SSP खैरपुर ज़फ़र इक़बाल मलिक जी जेके मंशियात जे खात्मे वारियूं समूरी दवाऊं जेके आहिनि उहे रद्द थी वियूं आहिनि। खैरपुर जे साञावंदनि पुलिस जे अहिड़े अमल ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त पुलिस एहलकार पुलिस जी वर्दी में मंशियात वापराए रहिया आहिनि। उहे मंशियात खात्मे में कहिड़ो किरदारु अदा कंदा? साञावंदनि जो चवणु आहे त SSP खैरपुर नोटिस वठी मंशियात वापराइण वारे कॾे अमल में अकबर, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।